दड़ो खां सागर दीदार अली कुंभार जी रिपोर्ट मौजूद। बनो फॉरेस्ट रेंज खां वठी अरब समुंड ताईं सिजावल ऐं ठटे ज़िले जे हज़ारे एकड़ नायाब ज़मीननि ते बाज़ार माफ़िया जो कब्ज़ो। मुख़्तलिफ़ ॿेलनि मां वणनि जी नथलकशी वारो अमल तेज़ी सां जारी। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं सिंध हाई कोर्ट जे हिकमनि जे कलम ख़िलाफ़ वर्ज़ी। सिंधु दरिया मां ॿोॾि वारो पाणी लहण शर्त। कचे जी ख़ाली ज़मीननि ते 3 बाल करण लाइ ॿेले खाते जे राशि अमले ॿेलनि जी ज़मीननि जा मुख़्तलिफ़ रेट मुक़ररु करे छॾिया। फॉरेस्ट खाते जे राशि कामोरनि हेठिन अमले तरफ़ां बनो फॉरेस्ट रेंज जे खॾे मौलचंद जराड़ फतेहपुर समेत ॿियनि ॿेलनि जूं 1000 एकड़ सरकारी ज़मीनूं 15 खां 30,000 रुपया फ़ी एकड़ जे हिसाब सां विकिरो थियण लॻियूं। ॿेलनि जी ज़मीननि खे हासिल करण लाइ बाअसर माण्हुनि जा हिक ॿिए सां झेड़ा करण रोज़ जो मामूल बणियल। बाअसर माण्हुनि ॿेले जी ज़मीननि ते फुटियूं, सब्ज़ी, चेड़, सूरजमुखी, कमंद, केलो ऐं ॿिया फसल पोखे छॾिया। सिंधु दरिया जे ॿिन्ही पासनि कचे जी ज़मीननि ते बाअसर माण्हुनि तरफ़ां क़ाइमु कयल अहिड़ा खोड़ सारा फार्म मिलंदा जेके ॿेले खाते जी अमली बाअसर वॾेरनि खे यारी बाशी ऐं गरी रिश्वतनि जी बुनियाद ते ॾेई ज़मीननि जी सार संभाल लाइ उते हारी नारी हथियार बंदि बीहारिया विया आहिनि। बनो जे ॿेले खाते तरफ़ां ॾेखा तौरु सरकारी कार्रवाई खां बचण लाइ मुख़्तलिफ़ माण्हुनि मथां ॿेले जी सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा करण जे इल्ज़ाम हेठि 30 खां वधीक केस दाख़िल। अवाम तरफ़ां आला अदालती हिकमनि ते अमल कराए ॿेलनि जी ज़मीननि तां कब्ज़ा फौरी तौर ते ख़ाली कराइण जी घुर।